अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन वअला आलिहि त्तय्यिबीन व अस्हाबिहि त्ताहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित तौरात व मसलुहुम फ़िल इंजील। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह अख्तारनी वख्तारनी अस्हाबी। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हुजूर आए तो सिर्रे आफरीनश पा गई दुनिया। अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का ज़ंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। नमाज अच्छी, रोज़ा अच्छा, ज़कात अच्छी, हज अच्छा, मगर बावजूद इसके मैं मुसलमान हो नहीं सकता। न जब तक कट मरूं सैयद यसरब की इज्जत पर खुदा शाहिद है कामिल मेरा ईमान हो नहीं सकता। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त थकजी पिया वत कम अचे कोन। भला जेके दिल जी मोहब्बत सां वेठा तो मथे कोन। तो जेतिरो दिल जी मोहब्बत सां वेठा हो एतिरो बुलंद आवाज़ सां दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम
इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे मोहतरम दोस्तों, भाई बुजुर्ग, तवाया साईं बुढ़ो खान पठान गोठ में बिरादर मुकरम काली सईद अहमद मार साहब जी दावत पूरे जमात जे तावन सां शान मुस्तफ़ा व अज़मत सहाबा कॉन्फ्रेंस में मस्जिद अल्लाह जे घर में चंद ॻाल्हियूं क़ुरान पाक जूं ॿुधण जे लाइ जमा थियाऊं। दुआ इशल अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी खे मंज़ूर मक़बूल फरमाए। वाहिद तव्हां काफ़ी ॿुधाइनि मूंखां अॻ में मुंहिंजा मुर्शिद मोहसिन मुरबी उस्ताद हज़रत मौलाना साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर हालेजी साहब दामद बरकातुहुल आलिया बेहतरीन अंदाज में खिताब फरमायो। मूंखां बाद में फ़ख्र सादात सैयद सादात हज़रत मौलाना साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब बुखारी दामद बरकातुहुल आलिया जन जो भी इंशाअल्लाह खिताब थींदो, पर लगे तो तव्हांखे सर्दी वठी वई आहे। जेके भला जागो था दिल सां त हथ मथे खणी ॿुधायो। जिन खे वेहणो हुयो वेठा आहिनि। अञा हीअं चऊं जंहिंखे रब चूंडियो आहे आख़िर ताईं वेहारियल। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन। अल्लाह साईं जंहिंसां भलाईअ जो इरादो फरमाईंदो आहे उनखे दीन जी सम्झ ऐं क़ुरान जी महफ़िल नसीब करे। क़ुरान पाक जी महफ़िल ऐं मजलिस हुअई रहमतुनि ऐं बरकतुनि वारी आहे, पर इन सां गॾोगॾु मस्जिद अल्लाह जो घर नसीब थियो आहे। चई ॾे न अल्हम्दुलिल्लाह। आवाज़ नथो अचे। मस्जिद का मामूली जगह कोने। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अहब्बुल बिलादि इलल्लाहि मसाजिदुहा। रूए ज़मीन मां अल्लाह वटि जेकॾहिं का पसंदीदा जगह है त मस्जिद। सोने अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कई वई सोना अली दे ख़बर जन्नत में वधीक मज़ो कि न मस्जिद में? सोने अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो जेकॾहिं मां अलीअ खां पुछो था तो मूंखे जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो ईंदो आहे। सोना अली तोखे जन्नत न थी वणे। जन्नत जूं नेमतूं, जन्नत जा फल फ्रूट, जन्नत जा मेवा, जन्नत जूं हूरां, जन्नत जा ग़िलमान, जन्नत जूं नहरूं तोखे नथियूं वणनि। सोने अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो मां अलीअ खां पुछो था तो मूंखे जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो ईंदो आहे। सोना अली भला छाजे करे? सोने अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो जन्नत में वञण सां मां अलीअ जो नफ़्स ख़ुशि थींदो आहे, पर मस्जिद अल्लाह जे घर में वेहण सां मां अलीअ जो ख़ुदा ख़ुशि थींदो आहे। अल्लाह साईं इंसान ज़ात जी हिदायत ऐं रहनुमाईअ जे लाइ तक़रीबन 1,24,000 नबी सगोरा मोकिलिया। इंसान ज़ात जी हिदायत जे लाइ जेको नबी ईंदो उहो हूंदो भी इंसान। इंसाननि ॾे नबी इंसान ईंदो, मलाइकनि ॾे नबी मलाइक ईंदो। रब इंसान ज़ात जी हिदायत जे लाइ 1,24,000 नबी मोकिलिया। आम इंसान ऐं नबीअ में ज़मीन आसमान जो फर्क होंदो है। जॾहिं रसूल के नबूअत मिलंदी आहे अल्लाह साईं हर नबी के मौजज़ा अता फरमाए।
मौजज़ो चइबो आहे अहिड़ो कमु करे ॾेखारण जेको आम इंसान जी ताक़त खां ॿाहिरि हुजे। 1,24,000 नबी सगुर आया, हर नबीअ खे रब मौजज़ा अता कया। कंहिं नबीअ खे रब 2 मौजज़ा ॾिना, कंहिं नबीअ खे रब 10 मौजज़ा ॾिना, कंहिं नबीअ खे रब 12 मौजज़ा ॾिना, कंहिं नबीअ खे रब 19 मौजज़ा ॾिना, कंहिं नबीअ खे रब 24 मौजज़ा ॾिना। पर जॾहिं वारो आयो इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह जेको जागे तो ॾाढा चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जो जेके सोने रसूल के मौजज़ा मिलिया। हिक रिवायत के मुताबिक सोने रसूल के 2000 मौजज़ा मिलिया। जेको आशिक़ रसूल ॾाढा सोने रसूल के जेके मौजज़ा मिलिया। एक रिवायत के मुताबिक 2000 मिला। ॿी रिवायत के मुताबिक सोने रसूल के जेके मौजज़ा मिला 3000 हुआ। हुआ तो सोने रसूल जा मौजज़ा तमाम घना। साईं जन आंगुर सां इशारो कयो, चंड बटु कर थी वियो। साईं जन आंगुर सां इशारो कयो, वो कलमो पढ़ंदी थी अचे। सोना रसूल मक्के जी गलिन में हले तो, पत्थर चवन था अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। गलिन में आवाज तो अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। वरन में आवाज तो अचे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हिकड़ो शख्स अचे तो अर्ज करे तो मुसलमानन जा नबी मुझो हिकड़ो मुतालिबो आ, तो जो केड़ो मुतालिबो आ जे करे मुझो मुतालिबो मञियो वेंदो कलमो पढ़ी मुसलमान थींदो। साईं ने फरमायो चवण छा थो चवे। साईं जेको सामू खजीअ जो वण आ उनके तव्हां सॾु कयो, वरी तव्हां वटि अची करे तव्हां जे मथां कलमो पढ़े। कलमे पढ़ण खां बाद में साॻी जगह ते वापस हले वञे। साईं ने फरमायो पोइ तूं कलमो पढ़ंदे जेसीं मां मुसलमान थींदो। साईं ने फरमायो या शजर इरजिअ इलैया, ओ वण नबीअ जे तरफ ताच चवण जी देर हुई, वण पाड़ा पटजी सोने रसूल जे कदमन में तो अची करे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नका रसूलुल्लाह। सोने रसूल जा मौजज़ा तमाम घणा। सजन पंहिंजी लुआब मुबारक सोने अबू बकर जे खुड़ीअ ते हई। खुड़ीअ जो नांग जो डंगियल जख्म खत्म तो थी वञे। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी लुआब मुबारक सोने अलीअ जे अखियुनि ते हई आ। अख चाक थी वञे थी। सोनो अली तो फरमाए जॾहिं मुंहिंजी अख जी सोने रसूल ऑपरेशन कई आ, सजी जिंदगी में उन अख में कहीं भी किस्म की नजर कमजोर नहीं थी। जंग जो मैदान हजरत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अख में दुश्मन के तरफा तीर लगो आ। अख बाहर निकली आई आ। हथ में खड़ी करे सोने रसूल जी मजलिस में हाजिर थो आ। साईं जी खिदमत में आयो आ। या रसूल अल्लाह दुश्मन जो तीर लगो आ, अख निकली आई आ। साईं फरमाए कतादा हुआ अख तो देखाए। साईं हथ में खड़ी आयो आ। साईं फरमाए सरे मुंह चई दे तो सुभान अल्लाह। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कतादा जी अख के भी पंहिंजो लुआब मुबारक हयो आ। जहीं जगह ते अख हूंदी आ उते भी लुआब हयो आ। साईं जन कतादा जी अख खणी करे उन सागी जगह ते रखी आ। सोनो कतादो तो फरमाए मां कोड़ो थी रहियस, वी अख मां त नजर कमजोर थी वई, पर जहीं अख के सोने रसूल लुआब मुबारक हयो सजी जिंदगी में नजर कमजोर ही न। सोने रसूल जा मौजज़ा तो तमाम घणा। उम्मे माबद जी लागर ऐं डुबरी कमजोर बकरीअ के जॾहिं नबूअत वारा हथ लगन था उम्मे माबद जे घर जा खीर सां ठाव भरजी था वञनि। सोने रसूल जा मौजज़ा तो तमाम घणा, पर जेके वॾे में वॾा मौजज़ा हुआ 4 हुआ। घणा साईं ॻाल्हायो सही? 4 वॾा मौजज़ा। उन्हनि मां पहिरियों मौजज़ो ही अल्लाह जो कलाम कुरान मजीद। 2 नंबर ते मौजज़ो मेराज। 3 नंबर ते मौजज़ो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इन कुल्लन मुबारकन जे दरमियान में खत्म नबूवत जी मोहर लगल। 3 नंबर ते सोने रसूल जो मौजज़ो मुंहिंजे महबूब जा सहाबा। बस सिर्फ मां 2 मौजज़न ते ॻाल्हाईंदुमि। एक मोहरे नबूवत, 2 नंबर ते सहाबा किराम। जलसे जो उन्वान भी अल्लाह साईं पंहिंजे महबूब इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खातमुन नबीयीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबूवत जो भी ताज पारायो, रिसालत जो भी ताज पारायो। अल्लाह साईं पंहिंजे महबूब के खत्म नबूवत जो भी ताज पारायो।
फरमाया मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमुन नबिय्यीन। अल्लाह फरमाए मुझा महबूबा तोखे नबी करे पैदा करो तोखे रसूल करे मोकलियो तुझे मथे मुबारक खत्म नबूवत जो ताज पहराया सोने रसूल जे अचण खां बाद में नबूवत जो दरवाज़ो बंद थी वियो रिसालत जो दरवाज़ो बंद थी वियो तॾहिं मिठड़े महबूब फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। मां अल्लाह जे तरफ आखिरी नबी आया मुखां बाद में कोई नबी नहीं दो मुखां बाद में न को जिल्ली नबी दो मुखां बाद में न को बरूसी नबी दो। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया सयाती अलन्नासी ज़मान सैयद फरमाया क़यामत जे दौर में मुखां बाद में ट्रेटिया उतरा सलासून कज़्ज़ाबून दज्जालून अन यज़ामु अन्नहु नबियुन वलाकिन अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया मुझे नबूवत में अचण खां बाद में खत्म नबूवत खां बाद में प्रिय कूड़ा पैदा थींदा प्रिय दज्जाल पैदा थींदा प्रिय कज़्ज़ाब पैदा थींदा जेके नबूवत जी दावा कंदा। सोने रसूल फरमाए पहिरें नंबर जा कूड़ा पहिरें नंबर जा दज्जाल बेईमान हूंदा वलाकिन अना खातमुन नबिय्यीन लेकिन मां अल्लाह जे तरफ आखिरी नबी आया मुखां बाद में कोई नबी नहीं दो। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में यमामा जो हिकिड़ो शख्स हुयो जंहिंजो नालो हुयो मुसैलिमा कज़्ज़ाब उन नबूवत जी दावा कयो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ खत लिखियो मिन मस्लिमत रसूलिल्लाह इला मुहम्मद रसूलिल्लाह। ओ सोना नबी मां मस्लिमा तोले खत लिखा थो जेको अल्लाह जो रसूल आया खत लिखण वारो मां मस्लिमा अल्लाह जो रसूल मोकलां जे शख्सियत दे तो ओ मोहम्मद अल्लाह जो रसूल ओ मोहम्मद जमीन जो न तू मालिक न मां मालिक आया जमीन के पाण भई सादा कयो अध जमीन जो तू खण अध जमीन जो मुखे विराए दे। जॾहिं सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ इहो खत आयो आहे संजन खत जो जवाब लिखियो आहे मिन मुहम्मद रसूलिल्लाह इला मुसैलिमतल कज़्ज़ाब इन्नल अर्ज़ लिल्लाह यूरिसुहा मन यशा वल आक़िबतु लिलमुत्तक़ीन। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खत जो जवाब लिखियो आहे खत लिखण वारो मोहम्मद मां अल्लाह जो रसूल आया अल्लाह जो नबी आया अल्लाह जो आखिरी नबी आया मुखां बाद में कोई नबी नहीं दो मुखां बाद में कोई रसूल नहीं दो। खत लिखण वारो मोहम्मद रसूलुल्लाह जंहिं शख्स दे वञे थो खत उहो मुसैलिमा आहे जेको पहिरें नंबर जो कूड़ो ऐं कज़्ज़ाब ऐं दज्जाल। सोने रसूल फरमायो इन्नल अर्ज़ लिल्लाह ज़मीन जो मालिक न माया न तू ज़मीन जो वारिस न माया न तू अल्लाह जी ज़मीन है। तॾहिं रब फरमायो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ लिल्लाहि खज़ाइन समावाति वल अर्ज़ अला लहुल खल्क़ वल अम्र। अल्लाह फरमाया ज़मीन जो मालिक अल्लाह
आसमानन जो मालिक अल्लाह, सिज्जे चंद्र जो मालिक अल्लाह, सितारन सैयारन जो मालिक अल्लाह, हैवानात जो मालिक अल्लाह, जमादात जो मालिक अल्लाह, शजरात जो मालिक अल्लाह, हजरात जो मालिक अल्लाह। सोने रसूल फरमाया पूरी कायनात जो मालिक अल्लाह। इन्नल अर्ज़ लिल्लाह युरिसुहा मन यशा। अल्लाह जी मर्जी आहे न ज़मीन जो जंहिंखे वारिस बणायो न जी मर्जी आहे, जंहिंखां खसे छॾियो न जी मर्जी आहे। तॾहिं रब फरमाए ए मुंहिंजा सोना नबी ऐलान कर अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह फरमायो बादशाह जो बादशाह मां अल्लाह आया, मुझी मर्जी आ जंहिंखे बादशाही ॾेई छॾियां, मुझी मर्जी आ जंहिंखे आरज़ी तौर ते ज़मीन जी बादशाही ॾेई छॾियां, मुझी मर्जी आ जंहिंखां बादशाही खसे छॾियां, मुझी मर्जी आ जंहिंखे माल ऐं दौलत ॾेई छॾियां, मुझी मर्जी आ जंहिंखे ग़रीब ऐं मिस्कीन कयां। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़त लिखियो मुसलमान ॾियो, ओ मुसलमान तूं पहिरें नंबर जो कूड़ो आ, तूं पहिरें नंबर जो कज़ाब ऐं दज्जाल आ। मां अल्लाह जे तरफ़ों आख़िरी नबी करे मोकिलियो वियो ऐं असुल खां वठी करे असां मुसलमाननि जा दुश्मन यहूदी, ये यहूदी साज़िशूं करे असां मुसलमाननि जे खिलाफ प्रोपेगंडाऊं करे मुसलमाननि खे ख़त्म करण जी साज़िश पिया कनि। सोने रसूल जे नबूवत जे परवाननि खे ख़त्म करण जी कोशिश पिया कनि। ये यहूदी ऐं नसारा अॼु जा दुश्मन न आहिनि, अज़ल खां वठी करे दुश्मन आहिनि। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटु इस्माइल अलैहिस्सलाम पैदा थियो, तौरात ऐं इंजील में ये ॻाल्हियूं लिखियल हुयूं त जेको आख़िरी नबी पैदा थींदो बनु इस्माइल मां पैदा थींदो। उन ॾींहं खां वठी करे यहूदी साज़िशूं पिया कनि मुसलमाननि जे ख़िलाफ़। सोने रसूल जो बाबो ख्वाजा अब्दुल्ला उनखे ख़त्म करण जूं साज़िशूं कयूं। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़त्म करण जूं साज़िशूं कयूं, पर रब फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन्नास। ए मुंहिंजा महबूब कुरान जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेवारी भी मां रब खणी छॾी आहे, त तो महबूब जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेवारी भी मां रब खणी छॾी। वो जेके भी ख़त्म नबुवत जा मुनकर जन कोड़ी नबुवत जी दावा कई उन्हनि वटि को दलील न हो। वो जॾहिं दलील न हूंदो आहे माण्हू विढ़ण जे लाइ तयारु। जंहिं माण्हू वटि ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, को दावा जो दलील न हूंदो आहे, पोइ झेड़े करण ते। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में इन यमामा जे मुसैलिम कज़्ज़ाब नबुवत जी दावा कई, मुनाफ़िक भी उन जे तरफ़ हुया। मुनाफ़िक छाखे चइबो आहे? ज़ाहिर में मुसलमान, अंदर में बेईमान। मुसलमाननि सां मिलन त सोने रसूल खे चवनि असां तव्हां जाऊं, जॾहिं मुसैलिम कज़्ज़ाब वरी वञनि पिया उन्हनि खे चवनि पिया असां तव्हां जा। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में संजन जा जेके शागिर्द हुया उन्हनि जो तादाद हुयो 1,24,000, पर जंहिं कूड़ी दावा कई नबुवत जी मुसैलिम उन जा ताबेदार भी तक़रीबन 1 लख। जॾहिं दुश्मन खे दलील न हूंदो आहे त पोइ झेड़े जे लाइ तयारु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु के मुसैलिम कज़्ज़ाब जे तरफ मोकिलियो। साईं फरमायो वञ मुसैलिम कज़्ज़ाब जा हालात मालूम करे आ, उन जो मक़सद छा आहे, उन जी मंशा छा आहे, उन जो प्रोग्राम कहिड़ो आहे। सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु निकितो आहे, रवानो थियो अची करे यमामा में पहुतो। जीअं जो यमामा में पहुतो आहे मुसैलिम कज़्ज़ाब खे ख़बर पइजी वई। सोने रसूल जो सहाबी हबीब बिन ज़ैद ते अची करे पहुतो आहे यमामा में।
हजरत हबीब बिन सैद रज़ी अल्लाह तआला अन्हु के मुसलमा गिरफ्तार करायो। हबीब बिन सैद के पंजी ओ ताकत घुरायो अथई। हबीब बिन सैद छिया जो आयो मुसलमा जे बारगाह में पहुंचो। मुसलमा जे ओ ताकत छिया जो पहुंचो जेके ॿिया मुसलमा जा ताबेदार होया उहे झुकी करे ईंदा होया, पेरनि ते हथ रखी करे झुकी करे उन सां मुलाक़ात कंदा होया। उन जे आॾो कंहिंखे बि आम माण्हूअ खे ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी हुई। पर जॾहिं हबीब बिन सैद रज़ी अल्लाह तआला अन्हु मुसलमा कज़्ज़ाब वटि पहुतो तलवार हथ में हबीब बिन सैद दिलेरीअ सां बहादुरीअ सां मुसलमा वटि अची करे पहुतो आए त गिरफ्तार पर बहादुरीअ जी इंतिहा दिलेरीअ जी इंतिहा। मुसलमा चवेसि तूं मूंखां डिॼे नथो, चई डिॼंदो सिर्फ़ मां हिकु अल्लाह को आहियां। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, अजमत मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। हबीब बिन सैद के मुसलमा चवे तो ओ हबीब दे खबर अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, छा तू इन गाल जी गवाही दे तो मुहम्मद अल्लाह जो रसूल है। हबीब बिन सैद बिना धड़क जे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मुसलमा कज़्ज़ाब चवे तो अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, छा तू गवाही थो दे मुहम्मद अल्लाह जो रसूल है। हबीब बिन सैद चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मुसलमा कज़्ज़ाब चवे तो अतशहदु इन्नी रसूलुल्लाह, छा तू इहा भी गवाही दे तो मां मुसलमा अल्लाह जो रसूल आहियां। हबीब बिन सैद जी बहादुरी ॾिस, हबीब बिन सैद जी दिलेरी ॾिस, ईमान जे मथां डटजण ॾिस, ईमान जी ताक़त ऐं क़ुवत ॾिस। तॾहिं रब फरमायो इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह फरमाए जन चयो असांजो रब अल्लाह उनके अल्लाह को सवाए कंहिंजो भी भव नाहे थींदो, कंहिंजो भी खौफ नाहे थींदो। मुसलमा कज़्ज़ाब चवे तो अतशहदु इन्नी रसूलुल्लाह, दे खबर इहा भी गवाही दे थो या न मां मुसलमा भी अल्लाह जो रसूल आहियां। हबीब बिन सैद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो अना असम्मु ला अस्मउ मा तक़ूल। सुभान अल्लाह चो तो माना कया। हबीब बिन सैद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो अना असम्मु ला अस्मउ मा तक़ूल। ओ मुसलमा मां कन्नन को बोलो आया तुझी गाल कोन तो ॿुधां। मुसलमा कज़्ज़ाब चवेसि अतशहदु इन्नी रसूलुल्लाह, छा तू गवाही दे थो मां मुसलमा अल्लाह जो रसूल आहियां। हबीब बिन सैद चवे तो अना असम्मु ला अस्मउ मा तक़ूल, मां कन्नन को बोलो आया तुझी नबूवत ॿुधण जे लाइ तयार न। तू पहिरें नंबर जो कूड़ो, तू पहिरें नंबर जो कज़्ज़ाब ऐं दज्जाल। मुसलमा चवे तो ओ हबीब अतस्मउ हाज़ा वला तस्मउ हाज़ा। मुसलमा वरी चवे तो अतशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, दे खबर या गवाही दे थो या न मुहम्मद अल्लाह जो रसूल। हबीब बिन सैद चवे तो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मुसलमा चवे तो अतशहदु इन्नी रसूलुल्लाह, छा तू गवाही दे तो मां भी अल्लाह जो रसूल आहियां। वरी साॻियो जवाब हबीब बिन सैद चवे तो अना असम्मु
ला अस्माउ मा तक़ूल मां कन्नन खां बोड़ो आया तो जी नबूवत ॿुधण जे लाइ तैयार न आया मुसैलिमा चयसि अतस्माउ हाज़ा वला तस्माउ हाज़ा जॾहिं मोहम्मद जे रिसालत जो वारो थो अचे उहा ॻाल्हि तोखे सम्झ में अचे थी उहा ॻाल्हि ॿुधे थो उहा ॻाल्हि ॿुधण जे लाइ तैयार आहे वला तस्माउ हाज़ा मुंहिंजी नबूवत जो वारो अचे थो मुंहिंजी रिसालत जी ॻाल्हि अचे थी इहा ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे हबीब बिन सईद बरमला ऐलान करे थो अन असम ला अस्माउ मा तक़ूल ओ मुसैलिमा तुझी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तैयार न आहियां मुसैलिमा चवेसि ओ हबीब ॾे ख़बर इन जी सज़ा जी भी ख़बर अथई आहिनि इन अक़ीदे जे अंजाम जो पतो अथई आहिनि मुसैलिमा खे हबीब बिन सईद रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो ओ मुसैलिमा कज़्ज़ाब मूंखे तूं भारी सम्झो आहे छा मां त मिठड़े महबूब जो सहाबी आहियां मां त मिठड़े मोहम्मद जो शागिर्द आहियां मूंखे तूं मौत खां ड्रारे थो तूं मूंखे मौत जी धमकी थो ॾे ही त हिकिड़ी जान में हिकिड़ो साह पर इन जान में छे करे वारे वारे ते रब 100 दफ़ा रो दाख़िल कंदो बरमला ऐलान कंदो वेंदुसि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह नारे तकबीर शाने सहाबा अज़मते सहाबा नारे तकबीर हबीब बिन ज़ैद बरमला ऐलान करे तो मुसैलिमा कावड़ जांदो थो वञे गुस्सो ईंदो थो वञे मुसैलिमा कज़्ज़ाब जल्लाद खे इशारो करे थो इन हबीब बिन ज़ैद जी हिकिड़ी बांह कट ईमान जे ख़ातिर ख़त्म नबूवत जे ख़ातिर हबीब बिन ज़ैद जी सॼी बांह कटी हबीब बिन ज़ैद ऐलान करे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह मुसैलिमा हे त हिकिड़ी बांह कटराई अथई भले सॼो जिस्म चिकना चूर करे छॾ सॼो जिस्म गफ़ा गफ़ा करे छॾ सॼो जिस्म टुकड़ा टुकड़ा करे छॾ जेसी ताईं जान में साह हूंदो ऐलान कंदो रहंदुसि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हबीब बिन ज़ैद जी हिकिड़ी बांह कठी आहे जल्लाद मुसैलिमा इशारो कयो जल्लाद खे खबी बांह कटे छॾी अथई सॼे पेर खे कटियो अथई खॿे पेर खे कटियो अथई सॼी जंग कठी वई आहे खबी जंग कठी वई आहे हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला पंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कराए थो पर जेसी ताईं जिस्म में साह हुयो जेसी ताईं जिस्म में रूह हुयो ऐलान कंदो वञे पियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सहाबी जान त ॾेई वियो पर ख़त्म नबूवत ते आङुर अचण इन मुसैलिमा जे दौर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंतकाल पर मलाल करे विया उन खां बाद में वरी सनआ जो हिकिड़ो असवद अनसी नाले हुयो जंहिं वरी नबूवत जी पूरी दावा असवद अनसी जीअं नबूवत जी दावा कई सनआ इलाइक़े जो हिकिड़ो ताबई हुयो अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैहि हुयो त सोने रसूल जे ज़माने जो पर चूंकि उन जो इलाइक़ो तमामु परे हुयो संजन जी ज़ियारत नसीब न थी सकी सहाबा किराम जी ज़ियारत इहो अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैहि इन जी ख़बर पई असद अनसी खे ही भी मुसलमान सोने रसूल के आखिरी नबी मने थो मुझी नबूवत तस्लीम करण जे लाइ तैयार न आहे मुझी रिसालत के तस्लीम करण जे लाइ
तैयार नहीं अस्वद अनसी के खबर पई यमामा जे जय मुसलमा कज़ाब नबुवत जी दावा कयो उन सोने रसूल जे सहाबिया के शहीद करायो उनके तरफ जन्नत ॾिनी वो मरंदे मरी वियो शहादत जो जाम पी वियो पर कलमे तो हथ न खई नबुवत जो ऐलान कंदो वियो खत्म नबुवत जो ऐलान कंदो वियो अस्वद अनसी के उन जी बि रिपोर्ट आई जियां जो अबू मुस्लिम खोलानी के घुरायो अथई अबू मुस्लिम खोलानी का पूछा तो करे ए खबर मुझी नबुवत के मने थो या न मुझी रिसालत के मने थो या न अबू मुस्लिम खोलानी भी बरमला ऐलान करे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अस्वद नसी बाहे बाराए तो उते तई रखाए तो उन ये तई में तेल विछराया था तेल तेज गरम तपाए करे अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह के उन ये तत्तल तेल में जिया जो दाखिल करे तो अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह के बाहे तो कुछ न कयो तत्तल तेल कुछ भी न कयो जणता अबू मुस्लिम खोलानी के जरे अस्वद नसी बाहे में दाखिल कराए तो बाहे जे आराम में बाहे वारी तय में दाखिल कराए तो रब ने ये बाहे के हुक्म दई छड़ो जिया इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाए अल्लाह सही बाहे के गुले गुलजार करण जे लाए हुक्म दिनो या नार कूनी बरदा सलामा अला इब्राहिम ओ बाहे मुझो मेहमान इब्राहिम थो अचई इन जे मथों थदी बणजी वञे एडी भी थदी न जो बर्फ का वधी थदी थी वञे मुझे इब्राहिम के तकलीफ अची वञे न वो सलाम सलाम दीवारी बणजी वञे अला इब्राहिम इब्राहिम जे लाए थदी भी बणजी वञे सलाम दीवारी भी बणजी वञे मेरे अबू मुस्लिम खोलानी ताबई रहमतुल्लाह अलैह के जिया जो अस्वद अनसी बाहे में उछल रहा उन जे लाए बाहे गुलो गुलजार बणजी वया नारे तकबीर शाने सहाबा अजमते सहाबा नारे तकबीर अबू मुस्लिम खोलानी चले उन जे लाए बाहे गुलो गुलजार थी बाहे उन जो वार भी विंगो न कयो अबू मुस्लिम खोलानी दिलेरी साईं बाऊ हणंदो उन ये बाहे मु बाहर निकली अस्वद अनसी के पेट में वकड़ पया जे कदे हाणे ने अबू मुस्लिम के इते रहण दींदस वो तो सब इन के दिसी कलमो पढ़ी मुसलमान थी अस्वद अनसी चयोस तुजी बस एकड़ी सजा है असा जो मुल्क सना छड़े वो अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह दिल में ख्याल कयो जहीं महबूब जे नबुवत जहीं महबूब जी खत्म नबुवत जे करे मुके मुल्क बदर कयो वने तो त पनाह बे ये महबूब जे शहर मदीने में मिलंदी अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह पंजी साल पंजी बनियानी उकरी सवारी ते सना को सफर करे मदीने आलिया में अची करे पहुतो मस्जिद नबी में तहज्जुद वाले वक्त पहुतो मस्जिद नबी जे ॿाहिरों खेमो आयो अथई पंजी पर्देदार न्याणे ने ज़ाल के उते विहारो अथई तहज्जुद वाले वक्त में मस्जिद नबी में जिया जो अची करे पहुतो उते अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला तहज्जुद के पढ़ाई अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह बाराड़ी जो मानो देहाती मानो अची करे जिए जो मस्जिद नबी में पहुतो वडे आवाज सा चवे तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह हजरत उमर रज़ी अल्लाह ताला नु नमाज पूरी करण वाला होया अत्तहियात व फर्ज थियण वाला होया अबू मुस्लिम खोलानी वडे आवाज सा चवे तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह जिया जो सोने उमर नमाज पूरी मस कई अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह वडे आवाज सा चवे तो अल्लाहु अकबर नमाज शुरू करे छे हजरत उमर रज़ी अल्लाह ताला ने जो चेहरे दे देखो हे तो को मोती नजर अचे तो ये तो को अल्लाह जो बरगुज़ीदा बानो आ हजरत उमर रज़ी अल्लाह ताला ने भरसा अची करे वही रहो अबू मुस्लिम खोलानी जिए जो नमाज का फारिग थियो सोने उमर अचे अस्सलाम वालेकुम चई वालेकुम अस्सलाम
सोने उमर चयुसि अहिड़े अवेले टाइम में तहज्जुद वारे वक़्त में केरु आहे किथां आयो आहे? चई मां सना खां आयो आहियां। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला ने पुछा तो करे से दे ख़बर असां ॻाल्हि ॿुधी हुई से सनआ में हिकिड़ो मिठड़े महबूब जो परवानो दीवानो हुयो, उनखे असवद अनसी बाहि में उछलरायो। अबू मुस्लिम खोलानी चयो हा वाकई अहिड़ो माण्हू हुयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह नु पुछा तो करे से भला असां इहो ॿुधो से उन जे लाइ बाहि ईअं गुलो गुलज़ार बणिजी वई जीअं इब्राहिम नबीअ जे लाइ गुलो गुलज़ार बणिजी वई। चई वाकई उन जे लाइ बाहि गुलो गुलज़ार बणिजी वई। उमर रज़ी अल्लाह ताला ने चवेसि थो उन जो चेहरो भी पढ़े थो, उन सां मुकालमो भी करे थो, उन को सवाल भी करे थो। अबू मुस्लिम जवाब ॾींदो वञे थो सुहिणो उमर चवेसि उहो तूं त न आहे, वो तू तो ना है। अबू मुस्लिम खोलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कन हेठ करे तो सोन उमर चवे सो उथी त भी भाकुर त पाए मां क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में फ़ख्र कंदुसि त मां पंहिंजे महबूब जो हिकिड़ो उम्मती उन सां भाकुर पातो हुयुमि जंहिंजे लाइ इब्राहिम नबी वांगुरु बाहि गुलो गुलज़ार बणिजी वई। तो मां अर्ज़ कयुमि सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जेके वॾा मौजज़ा मिलिया घणा अथई। हिकिड़ो ख़त्म नबूवत, ॿिए नंबर ते सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं क़ौम ॾांहुं आया अरब क़ौम जाहिल क़ौम जंहिंजो ट्रेडमार्क सुञाण जी निशानी ज्वल आहे अरब ऐं एडा त ज़ालिम होया जो पंहिंजी न्याणियुनि खे ज़िंदा कर ज़ुल्म हुयो, शिरक हुयो, कुफ्र हुयो। पर जॾहिं मिठड़ो महबूब आयो रहसन रहबर बणिजी विया, ज़ालिम आदिल बणिजी विया। तॾहिं कंहिं अल्लाह जे बाने चयो जो खुद न थे राह पर औरों के हादी बन गए। ॾाढियां चयो न सुभान अल्लाह। जो खुद न थे राह पर, जो खुद न थे राह पर औरों के हादी बन गए। वो क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। तॾहिं अल्लाह जे बाने चयो कोई सिद्दीक बणिया सदाकत दे विच। जेको सहाबा जो परवानो ॾाढा कोई सिद्दीक बणिया सदाकत दे विच, कोई फारूक बणिया अदालत दे विच, कोई उस्मान साहिब सखावत दे विच, कोई खैबर के दर को भनेदा गया, सीने लाके मोहम्मद रंगेदा गया। ओ सहाबा किराम जंहिंजे बारे में रब फरमायो उलाइका हुमुल फाइज़ून उलाइका हुमुल मुफ्लिहून। अल्लाह फरमाया मुझे महबूब जा सहाबा कामयाब। रब फरमाया उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। अल्लाह फरमाया मां पंहिंजे महबूब जो दिलनि जो इम्तिहान वरितो अथमि। ए मुंहिंजा अल्लाह तूं पंहिंजे महबूब जो इम्तिहान कहिड़े तरीक़े सां वरितो? तूं ऐं मां इम्तिहान ॾींदाऊं लिखत जी सूरत में, ज़ुबानी जी सूरत में। तूं ऐं मां इम्तिहान ॾींदाऊं रिटन जी सूरत में, वाह जी सूरत में। ए मुंहिंजा अल्लाह तूं पंहिंजे महबूब जे सहाबा को इम्तिहान कहिड़े तरीक़े सां वरितो? रब फरमायो इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम। रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे सहाबा जे दिलनि जो इम्तिहान वरितुमि। तूं ऐं मां इम्तिहान ॾींदाऊं 60 नंबर खणी पास थींदाऊं, 70 नंबर खणी पास थींदाऊं, 80 नंबर खणी पास थींदाऊं। ए मुंहिंजा अल्लाह तूं जो पंहिंजे महबूब जे सहाबा को इम्तिहान वरितो उन्हनि घणा नंबर खया? रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे सहाबा जो जॾहिं इम्तिहान वरितुमि त 100 नंबर खणी करे पास थियमि। तूं ऐं मां इम्तिहान में पास थींदाऊं, सनद मिलंदी आहे, डिग्री मिलंदी आहे, सर्टिफिकेट मिलंदो आहे। ए मुंहिंजा अल्लाह तूं जो पंहिंजे महबूब जे सहाबा को इम्तिहान वरितो उन्हनि खे डिग्री कहिड़ी मिली, उन्हनि खे सर्टिफिकेट कहिड़ो मिलियो? रब फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। रब फरमायो सहाबा मां अल्लाह को राज़ी, मां अल्लाह इन्हनि खां राज़ी। सहाबा जी जिंदगी ते नजर कर। उहे सहाबा किराम तूं ऐं मां वांगुरु इंसान हुया, उन्हनि जा भी कारोबार हुया, उन्हनि जो भी वापार ऐं तिजारत हुयो, उन्हनि वटि भी औलाद हुई, उन्हनि जूं भी ज़ाल
आहियूं असांखे त औलाद जे करे निमाज़ पढ़ण जो वक़्तु नथो मिले निमाज़ पढ़ण जो वक़्तु नथो मिले क़ुरान जी तिलावत जो वक़्तु नथो मिले दुनियादारी में लही रहूं दुनिया जी लालच में अची रहूं दुनिया जे हिर्स में अची रहूं पर जेके मुंहिंजे महबूब जा सहाबा किराम रब साईं उन ये सहाबा किराम जी तारीफ़ कंदे बयान फरमायो रब फरमायो रिजालुन ला तुलहीहिम तिजारतु वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात यख़ाफ़ून यौमा ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार मुझे महबूब जा सहाबा वडा मालदार हुआ उन्हनि जा वडा वडा कारोबार हुआ हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला एडो वडो मालदार सहाबी हो जॾहिं ज़कात कढंदो हुयो ज़कात जे माल जो 40 हिस्सो सॼे माल जो 40 हिस्सो ज़कात कढबी आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जेको 40 हिस्सो कढंदो हुयो न अलाए केतिरा गुदाम भरिजी हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु जो माल गुदामनि जे ॿाहिरों ईअं रस्तनि ते पियो एॾा वॾा मालदार साहब पर हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जे बारे में अचे थो सुबुह जो बि दस्तरखान हणाईंदो हुयो शाम जो बि दस्तरखान हिक हिक वेले ते 300 माण्हू दस्तरखान ते अची माणींदा पर वरी खौफ खुदा ऐं खौफ आखिरत जो आलम इहो हुयो जो हिकु दफ़े हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु दस्तरखान ते आयो मामूल इहो हुयो सभई सहाबी अची करे वेहंदा हुया शागिर्द ग़रीब मिस्कीन यतीम दस्तरखान ते अची वेहंदा हुया हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ हथ खणी दुआ घुरंदा हुया दुआ खां बाद में ताम हर एक खाई रवानो थींदो हुयो बिस्मिल्लाह पढ़ी करे आखिर में अल्हम्दुलिल्लाह चई करे हर एक घर रवानो थींदो हुयो पर हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जे बारे में अचे तो हिकिड़े ॾींहुं आया दस्तरखान ते जीअं जो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ताम ॾिठऊं अखियुनि मां ॻोड़ा वही आया एतिरो रुना जो जेके बि दस्तरखान ते हाज़रीन मजलिस हुया सभु रोई करे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा त कनि सोना कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ो फ़िक्र आहे कहिड़ी परेशानी आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त जेको असांजो नबी इमामुल अंबिया जंहिंजे करे रब काइनात खे वजूद ॾिनो सोने रसूल जो आलम इहो हूंदो हुयो हिकिड़ो टाइम मानी खाईंदा हुया शाम जो बुख ते गुज़ारींदा हुया हिकिड़े ॾींहुं मानी मिलंदी हुई 3 ॾींहं गुज़री वेंदा हुया पेट में को गभो न हूंदो हुयो अलाए असांखे आख़िरत जो नेमतूं हिते दुनिया में न थियूं ईअं न थिए जो आख़िरत में असांखे कुझु बि न मिले सहाबा किराम वटि बि माल हुयो उन्हनि जी औलाद हुई उन्हनि जूं ज़ालूं हुयूं पर उन्हनि जी ज़िंदगीअ ते नज़र कंदे रब तॾहिं त तारीफ़ कंदे फरमायो अल्लाह फरमायो रिजालुल्लाह तुलहीहिम तिजारतु वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाह व ईताइज़ ज़कात रब फरमायो मुझे महबूब जा सहाबा रिजाल मुझे महबूब जा सहाबा मुर्स माण्हू हुया ला तुलहीहिम तिजारतु वला बैउन अन ज़िक्रिल्लाह अल्लाह तो फरमाए मुझे महबूब जे सहाबिन के दुनिया दौलत माल औलाद ज़ाल ला तुलहीहिम तिजारतु वला बैउन अन ज़िक्रिल्लाह ये माल दौलत ये गाड़ियों बंगला ये जगहों या औलाद ये ज़ालू अल्लाह जे ज़िक्र में रुकावट न आयो वही इक़ामिस सलात नमाज कायम करण में या दुनिया रुकावट न आयो जॾहिं मस्जिद नबवी जी छत ते चढ़ी करे सोनो बिलाल अज़ान ॾींदो हुयो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह ए मुसलमानो अचो नमाज जे तरफ अचो कामयाबी जे तरफ ओ मुसलमानो जे करे कामयाबी चाहो था कामयाबी माल में न अथव कामयाबी दौलत में न अथव कामयाबी गाड़ियुनि में न अथव कामयाबी बंगलनि में न अथव
जे ज़िक्र में अथव, कामयाबी अल्लाह जे कुरान में अथव। त अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे सहाबा किराम जी तारीफ़ कंदे फरमाई व इक़ामिस सलाह व ईताइज़ ज़कात। अल्लाह फरमायो मालो दौलत नमाज में कई किस्म जो रुकावट न, ज़कात ॾियण में कई रुकावट न। ए मुंहिंजा अल्लाह उहे याद असां जहिड़ा इंसान उन्हनि खे बि ॿार हुया, उन्हनि खे बि औलाद हुई, उन्हनि जूं बि ज़ालूं हुयूं, उन्हनि खे बि दौलत ऐं धन हुयो। ए मुंहिंजा अल्लाह उन्हनि जे आॾो ये दुनिया दौलत रुकावट छाजे करे न हुई। रब फरमायो यख़ाफ़ून यख़ाफ़ून यौमा ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। अल्लाह फरमायो मुझे महबूब जे सहाबा जे दिलनि में खौफ़ खुदा ऐं खौफ़ आख़िरत हुयो। जंहिंजी दिल में खौफ़ खुदा ऐं खौफ़ आख़िरत हूंदो वो दुनिया जी लालच दुनिया जे हिर्स में अची करे रब खे न विसारींदो। जंहिंजी दिल में खौफ़ खुदा खौफ़ आख़िरत हूंदो सोने रसूल खे कोन छॾींदो। मुस्लमानो तूं ऐं मां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह तुंहिंजो मुंहिंजो मक़सद ज़िंदगी आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह तुंहिंजो मुंहिंजो तिर्स ज़िंदगी आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो अल्लाह खे राज़ी कर उन जी इबादत करे, रसूल खे राज़ी कर उन जी ताबेदारी करे, मखलूक खे राज़ी कर उन जी ख़िदमत करे। अख ॿुठींदे वेंदे वारिस कब्र में दफ़नाईंदा वेंदई। कब्र में पहुचण शर्त जन्नत में दरी जन्नत जी दरी। अज असम कर इंशाअल्लाह सोने रसूल जी ताबेदारी कंदासीं, 5 वक्त पाबंदी से नमाज पढ़ंदासीं। मां जेको चमल्ला से मंजूर मक़बूल फरमाए, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल अल्हम्दुलिल्लाह। ये हज़रत मौलाना हफीज़ुर रहमान रहमानी साहब जे बेहतरीन अंदाज में तव्हांजो अॻियों बयान करण फरमायो। हिन वक्त नात जे लाइ दावत ॾींदासीं मोहतरम जनाब सदाम हुसैन लंजार के जेको नात पेश करे। सदाम हुसैन लंजार।